मौलवी साहब जलसे वारनि खे चयो त तव्हां खां आसान सुवाल था कयूं। पहिरियों सुवाल इहा त वुज़ू में फर्ज़ केतिरा आहिनि ऐं कहिड़ा आहिनि? को बि जमायती मौलाना सही जवाब न पियो। को चए वुज़ूअ जा 6 फर्ज़ आहिनि, को चए 8, को चए 12। हिकिड़े जमायती सही ॿुधायो त वुज़ूअ जा 4 फर्ज़ आहिनि। मौलवी साहब हुनखे सॾु कयो, जवाब सही आहे। वरी महक आॾो ॾिनईसि त उहे फर्ज़ आहिनि कहिड़ा? चईं हथ धोइणु, गोरियूं करणु, नक खे पाणी ॾियणु। ॾाढो अफ़सोस थियो, सदमो बि पहुतो, एहसास बि थियो त दीन सिखण जी केॾी ज़रूरत आहे। ऐं हिते बि जेकॾहिं मां इम्तिहान वठां त के 100 में 2 पास थी। वुज़ूअ में 4 फर्ज़ अथव। घणा फर्ज़? उन वक़्त में मां चयो त हाणे वुज़ूअ जा फर्ज़ ॿुधायो जमायत। गुस्ल जा केतिरनि जाइनि तो मोबाइल ते मैसेज ईंदो आहे, गुस्ल जो तरीक़ो असांखे सम्झाए। हज़ारे मुस्लमान आहिनि जिन खे गुस्ल जो तरीक़ो नथो। वुज़ूअ में 4 फर्ज़ अथव। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, इज़ा कुमतुम इलस्सलाह, जॾहिं नमाज पढ़ण जो इरादो कयो त पहिरें नंबर ते रब फरमायो वुज़ू कयो। फवसिलू वुजूहकुम, वुज़ूअ जो पहिरियों फर्ज़ इहो अथव त पंहिंजे मुंहं खे धो, मथे पेशानी खां वठी हेठि खाड़ीअ ताईं, वेकर में ॿिन्हिनि कननि जूं पापड़ियूं, इहो फर्ज़ अथव। ॿिए नंबर ते फरमाई व अयदीकुम इलल मराफ़िक़, पंहिंजे हथनि खे धो ठूठनि ताईं, इहो बि फर्ज़ अथव। 3 नंबर ते फरमाई वमसहू बिरूसिकुम, पंहिंजे मथे जे चौथे हिसे जी मसा कयो, इहो बि फर्ज़ अथव। चौथो हिसो माना ही 4 आहिनि, हेतिरी मसा इहा फर्ज़ आहे। सॼे मथे जी मसा मुस्तहब। व अर्जुलकुम इलल काबैन, चौथे नंबर ते रब फरमायो पंहिंजे पेरनि खे भेॾनि ताईं धो, इहो बि फर्ज़ अथव। ये 4 फर्ज़ अथव। हिकिड़ो फर्ज़ बि घुसी वियो त वुज़ू को न थींदो, वुज़ू न थियो त नमाज केॾो थींदी। के वुज़ूअ जा मुस्तहब आहिनि, सुन्नतूं आहिनि, गोरियूं करणु, नक खे पाणी ॾियणु, सॼे पासे ॾांहुं शुरूआत तरतीब सां वुज़ू करणु, सॼे मथे जी मसा करणु, दाढ़ी जो खिलाल करणु, कंध जी मसा करणु, ये के मुस्तहब आहिनि, के सुन्नतूं आहिनि। वुज़ूअ जा मकरूहात, कहिड़ियुनि शयुनि सां वुज़ू भॼंदो आहे। नमाज जा फर्ज़ अंदरियां ॿाहिरियां, वाजिब सुन्नतूं, नमाज जा मकरूहात, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे नमाज फासिद थींदी आहे, बातिल थींदी आहे। सहव जो सजदो करणु पवंदो आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा 2.5 लख मसला नमाज जा बयान कया। हाणे इहो जेकॾहिं इम्तिहान वठिजे त केरु पास?